हसी मानू लाड़ जा दरिया जे पाछाड़ जा उतरड़ो तो लगे झूपा पांज आप हजियल पांज। कोटड़ी बैराज में 60 सैकड़ों पानी की खोट पैदा थी वही। कोटड़ी बैराज कंट्रोल रूम मूजिब हाफ स्टेडियम में 12,000 क्यूसेक जी घुर्ज हुजण बावजूद 4,900 क्यूसेक पानी मौजूद है, जॾहिं त अहिड़ी तरह डाउन स्टेडियम में 200 क्यूसेक पानी मौजूद है। पानी जी खोट सबब कोटड़ी ठट्टो ऐं कराची समेत केतिरा ई इलाइक़ा मुतासिर थियण लॻा, जॾहिं त कोटड़ी डाउन स्टेडियम में पानी जी खोट सबब मुहाणा वॾे पैमाने ते परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा। उन हवाले सां मुहाणनि ऐं सियासी समाजी अॻवान सां ॻाल्हाईंदे चयो त जामशेर खां वठी केटी बंदर ताईं जेके मला वीचारा सभु ॾुखिया आहिनि। पाणी आहे कोन, सिंध दरिया सुको पियो आहे सफ़ा। जी हिते वीचारा ॿचिड़े हलनि, न को ड्यूटियूं, न को नौकरियूं, न को छा आहे। मच्छी मारनि जा आहे, दया जा या नंढा झींगा जा, भई उहो बचनि जो गुज़र ई कोन थो छुटे। सरमाएदार जेके ड्यूटी व्यूटी मिलनि कोन थियूं। इलेक्शन थी त वोटनि में जेके जेके अॻियां हाणे थो छुटा मला वीचारा दर असांजो मच्छी ते गुज़रजे पाणी ईंदो त पोइ पलो बि ईंदो, केटी बंदर खां चढ़ंदो ॿुधे न, कारे छाणा खां वठी केटी बंदर थोरी जेको चढ़ंदो पलो। हीअं त पाणी आहे कोन, पलो बि कोन्हे साईं, हींअर सुका पिया आहिनि साईं। दरिया सुको पियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ऐं हालति इहा ई आहे त असांजो गुज़र कोन्हे को, असांजा बच्चा बुख ते वेठा आहिनि। ऐं जेको पाणी में पॉइज़न हुनजो गटर जो किरे पियो, ॿिज मरी वियो, न मच्छी जो धंधो आहे, को कारोबार असांजो कोन्हे। असांजी पतीअ जो असांखे सिंध दरिया में पाणी ॾियनि त असांजो गुज़र बि थिए। गुज़र सभु बंदि करियो आहे। दरिया खे ॾिसी ऐं असीं चऊं था दरिया खे लॻी वई बाहि, मच्छी चढ़ी वई वणनि ते। त ॿिए चयो त मच्छियूं कॾहिं वणनि ते चयो, मुंहिंजो इहो हाल आहे। अंधी नगरी चरबट राजा। माज़रत सां थो चवणो पए त सिंध सां हमेशह खां वठी अज़ल खां वठी माटेली माहवारो सलूक कयो वञे थो। जेको मुआइदो आहे उन ते कॾहिं बि अमल दरामदी थी कोन्हे का। ऐं हीअं तव्हां साम्हूं ॾिसो त पाणी जी खोट सबबि ही गाह पियो फुटे, होॾां वारी पई उॾामे। सिंध सॼी जो पाणी तक़रीबन ई ख़तमु आहे, पर बिलख़ुसूस डाउन स्ट्रीम जामशोरो, इन में जामशोरो बैराज आहे जंहिंमें 2 फिश गेट आहिनि। इन जे ला जे मुताबिक़ इहे 2 फिश गेटनि खे इन्हनि खे बंदि ई न आहे करिणो, ताकी अप स्ट्रीम वारी मच्छी डाउन में अची वञे ऐं डाउन स्ट्रीम वारी मच्छी अप स्ट्रीम में हली वञे। हिन वक़्तु असांजो पाणी सुकल आहे, रड़ियूं बि करो त हू अप स्ट्रीम खे त असांजो पंजाब सगोरो साईं चए थो त छा मेंढकों के लिए भी पानी छोड़ेगा। यानी हुन जी नज़र में असां सिंधु जे किनारे ते रहण वारा मेंढक आहियूं, जेके मां असां पाण मलाबिराज सां तालुक़ु रखां थो। असांजो गुज़र सफ़र माण्हुनि जो इन दरिया जे किनारे ते। हाणे असां सां पाणी जो मसइलो सॼी सिंध सां आहे, कश्मीर खां वठी थर ताईं सॼी सिंध बंजर थी चुकी आहे। ऐं उन में कसूर कंहिंजो आहे, उहे असांजा ई हुकुमरान आहिनि। पीपल्स पार्टी जेका तबाही कई आहे सॼी सिंध जी ऐं सिंधी क़ौम जी तबाही कई आहे। असां इहो पुछणु चाहियूं था त तव्हां हाणे असांजी जेको आहे न सॼी सिंध जी ज़िमेवार केरु आहे। माहीगीर सॼो परेशान आहे, बुख बदहाली जे वरी चढ़ियो आहे। हारी सॼो बुख बदहाली जे वरी चढ़ियो आहे। रुपए में 12 जेको आहे असांजी सिंध जेको आहे सो ज़रई पैदावार ॾिए थी।